अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असी तव्हांखे आगाह था कयूं त अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असी तव्हांखे आगाह था कयूं त असां खैबर नेशनल हाईवे मोटरवे ते मौजूद आहियूं। हीअ हिन जी फ़िज़ाई रिपोर्ट आहे। हीअ खैबरनि में जेका माण्हुनि जे किरास लाइ पुल रखी वई आहे, असां हुन पुल ते हिन वक़्तु आहियूं मौजूद आहियूं। हीअ पुल असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीअ जेका माण्हुनि जे रस्ते किरास जी पुल रखी वई, हिन खे चोरनि माफ़ु कोन कयो आहे। हिन मां बि इलाही प्लेटूं लही वियूं आहिनि, जेका घटि में घटि मण जी या 1.5 मण जी वज़न आहे हिकिड़ी हिकिड़ी प्लेट जो, पर काफ़ी प्लेटूं हिन मां जेके से चोर लाहे विया आहिनि नट खोले, ऐं के त इलाही प्लेटूं हुन जा नट लूज़ करे विया आहिनि, ढिली करे विया आहिनि। ऐं असां हिते जे इंतिज़ामिया खे ख़बरदार था कयूं त हिननि शयुनि ते गौर कयो वञे ऐं हिननि जा चोर गिरफ़्तार कया वञनि। हीअ चोर पुल खे जी लॻा आहिनि ऐं हिन जूं इलाही प्लेटूं चोर कढी खणी विया आहिनि। हीअ नेशनल हाईवे खैबर आहे, मोटरवे पाकिस्तान, जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त हिन मां पुल मां उहे प्लेटूं बि असां तव्हांखे ॾेखारियूं था, जेतिरियूं प्लेटूं लथलूं आहिनि ऐं केतिरनि प्लेटुनि जा नट बुल्ट ढिला थियल आहिनि। हीअ नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान आहे। असां हिन वक़्तु खैबर नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान ते मौजूद आहियूं। हीअ उहा पुल आहे जेका खैबर शहर खे ॾिनी वई क्रॉसिंग जे लाइ। क्रॉसिंग जे लाइ खैबर खे पुल ॾिनी वई। हीअ जेको तव्हांखे ॾेखारियां पियो त हिन जो ॿियो पासो आहे, इहो ॿियो हिसो हिन जो अधु जेको सो किरियो पियो आहे, अधु हिन जो निकितल आहे, किरियल आहे, लथल आहे। मथी रस्ते जो हिसो लथल आहे, बाक़ी हेठी रस्ते ते ही जेको सो पुल रखी आहे, पर जेका लथल आहे सा इहा पट ते उछली पई आहे। तव्हांखे असां था ॾेखारियूं पिया, ज़ूम कयूं। हीअ पट ते जेका किरी पई आहे, इहो पुल जो परियों हिसो आहे जेको पट ते किरियो पियो आहे, जेको इंतिज़ामिया हिन शइ खां ओझल आहे या इंतिज़ामिया हिन शइ ते ध्यानु कोन पई ॾिए। असां रोड्स डिपार्टमेंट खे ऐं निगरान हुकूमत खे इहा परज़ोर अपील कई आहे त साईं हीअ जेका नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान आहे, हीअ खैबर खां ज़िलो मटियारी पोस्ट खैबर टाउन कमेटी खैबर मां ही नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान ते असां मौजूद आहियूं। हीअ पुल आहे, हिन पुल जी सूरत हाल इहा आहे त हिन जे न हुजण सां माण्हुनि खे इलाही इंतिहाई तकलीफ़ थी थिए ऐं अक्सर करे हिते रोड हादसा थियनि था। ऐं तव्हां ॾिसो त ट्रैफ़िक केतिरी पंहिंजो तमामु घणी आहे ऐं हिते को ज़ईफ़ या को बीमार माण्हू उनखे रस्ते क्रास में ॾाढी ॾुखियाई थी थिए। असां इंतिज़ामिया खे ऐं रोड्स वारनि खे इहा अपील था कयूं त फ़ौरन जेको सो हिन पुल खे बहाल कयो वञे ऐं हिन जी जेका ग़लति इंजीनियरिंग थियल हुई ऐं ग़लति मटीरियल ऐं ग़लति इंजीनियरिंग जे करे हिन पुल जो हिकिड़ो हिसो लाथो वियो आहे। ज़ूम कयां त ॿियो हिसो तव्हांखे उहो ई साम्हूं नज़र पियो अचे। इहा पुल लथल आहे मथी रोड ते, हिकिड़े पासे ते रखी आहे ऐं कंहिं क़िस्म जो फ़ाइदो शहर खे न मिलियो आहे। लखे माण्हू हिन वक़्तु बि परेशान आहिनि ऐं अरबे रुपयनि जो हुकूमत जो गवर्नमेंट जो जेको नुक़सानु जो आहे केरु भरींदो? इहो गवर्नमेंट जो नुक़सानु जो आहे, अरबे रुपयनि जो नुक़सानु जो आहे, हीउ नुक़सानु केरु भरींदो? हिन जो अज़ालो केरु कंदो? हीउ पुल आहे नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान खैबर ते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हिते अरबे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। अरबे रुपयनि जे
लागत सां ही जेका इहा पुल ठाही वई, हिन पुल ते पुल खे लाथो वियो आहे, अधु हिसो हुनजो किरियो पियो आहे। मथी रोड खां जेका त पुल लथी पई आहे, इंतिज़ामिया हिन ते कंहिं शइ क़िस्म जो ध्यानु कोन पई ॾिए। असां निगरान हुकूमत ऐं पाकिस्तान जे हुकूमत खां ऐं पाकिस्तान जे बाशिंदनि जे जेके पंहिंजो असांजा इदारा आहिनि, इन्हनि खे असां आगाह था कयूं त हीउ नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान आहे, हीउ क़ौमी शाहरा आहे। नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान जेको पूरे पाकिस्तान खे मिलाईंदड़ रस्तो आहे, पर हिन जी पुल जेका आहे सा अधु हिसे जी लथी पई आहे, अधु हिसे जी चढ़ी पई आहे। अरबे रुपयनि जे मालियत जो नुक़सानु थियो आहे गवर्नमेंट पाकिस्तान जो। ही मोटरवे वारनि जी नाअहली ऐं रोड्स खाते जी नाअहली आहे, ऐं हीअ ग़लति इंजीनियरिंग जे करे जेका पुल रखी वई सा मथी रोड ते हेठि रखी वई हुई। हाणे इहा पुल अधु हिसो हुनजो लाथो वियो आहे ऐं ट्रैफ़िक इंतिहाई तमामु घणी आहे ऐं इंतिहाई माण्हुनि खे अचण वञण में हिते जन खे ॾुखियाई महसूसु थिए थी। ऐं असां तव्हांखे इहा निगरान हुकूमत खे ऐं चीफ ऑफ आर्मी पाकिस्तान ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे हीअ शइ नज़र में ॾियारियूं था त हीअ मोटरवे पाकिस्तान सूबा सिंध ज़िला मटियारी जी खैबर शहर जी हीअ तव्हांखे असां फिज़ाई ऐं पुल ते हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं। ऐं असीं तव्हांखे रिपोर्ट ॾेखारियूं पिया त अधु हिसो हिन पुल जो रोड तां लाथो वियो आहे, जंहिंसां शहरनि खे हिते जे माण्हुनि खे कख जो बि फ़ाइदो नाहे मिलियो। असां तव्हांखे आगाह था कयूं त हीउ नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान आहे। हीअ अरबे खरबे रुपयनि जे मालियत सां जेका पुल ठाही वई हुई, उहा पुल लथी पई आहे। गवर्नमेंट जो वॾो नुक़सानु थियो आहे, पर अलाए छो इंतिज़ामिया खे इहा शइ नज़र कान पई अचे। असां वस वारनि खां ऐं निगरान जे प्राइम मिनिस्टर खां ऐं चीफ ऑफ आर्मी ऑफ पाकिस्तान ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे इहा गुज़ारिश था कयूं त साईं हिन शइ ते नज़रसानी कयो। हीअ जेका पुल लाथी वई आहे, हीअ जेका पुल जॾहिं ठही पए, हीअ ग़रीबनि ऐं मिसकीननि जे फ़ाइदे लाइ रखी वई त हीअ रोड क्रॉस कंदा माण्हू, हिन पुल ते चढ़ी माण्हू जेको सो पंहिंजो क्रॉस कंदा ऐं हादसा न थींदा। पर अफ़सोस आहे त हीअ पुल जेका ठाही वई, अरबे रुपयनि जो हुकूमत जे पैसनि जो ज़ियान थी वियो, क़ौमी ख़ज़ाने जो ज़ियान थी वियो। हीअ पुल कंहिं क़िस्म जी कमु कान पई अचे, पर हीअ कामोरनि गॾिजी करे हीअ पुल जो अधु हिसो लहिराए छॾियो आहे, जेको हाणे वापसि नथो चढ़े ऐं जंहिंसां आवाम खे सख़्तु तकलीफ़ आहे ऐं सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रही आहे। हीअ मोटरवे पाकिस्तान नेशनल हाईवे जी तव्हांखे रिपोर्ट पियो ॾेखारियां। हिन पुल जे हुजण सां को फ़ाइदो न थियो आहे। हीअ पुल तव्हांखे ॾेखारियां पियो, हिन पुल ते असां बीठा आहियूं। मूंसां ड्यूटी में ऐं जेको सो फ़क़ीर लाहौती गुलाब मलाह गॾु आहे ऐं असां हिन वक़्तु पुल ते मौजूदु आहियूं। असां तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ शहर जी तव्हांखे फिज़ाई कैमरा ॾेखारियूं पिया। हीअ नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान आहे। हीअ हिते खैबर में असां पुल ते मौजूदु आहियूं। अफ़सोस आहे अरबे रुपयनि जो नुक़सानु थी वियो, पर पुल कंहिं कम में न पई अचे। हीअ असांजे हेठां गाॾियूं क्रॉस करे पियूं वञनि, असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ गाॾियूं असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। ये मोटरवे पाकिस्तान है। ये नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान है। ये पुल रखी हुई है न, पुल जो को फ़ायदो ना है। ऐं ॿी ॻाल्हि आहे त हिन पुल ते जेके प्लेटूं लॻल हुअनि उन्हनि खे बि अची चोर भिता आहिनि। काफ़ी प्लेटूं हिन पुल मां चोर लाहे कढी खणी वियल आहिनि। असां मथे वस वारनि खे अपील था कयूं ऐं इहा शइ नोटिस में था ॾियारायूं त हीअ नेशनल हाईवे
मोटरवे पाकिस्तान आहे, क़ौमी शहर आहे। हिते ही उहा पिकट आहे जेका पूरे पाकिस्तान के मिलाईंदड़ पिकट आहे, जेका कराची खां हैदराबाद खां पंजाब ताईं लाहौर ताईं पूरे पाकिस्तान के मिलाईंदड़ पिकट आहे। ही नेशनल हाईवे जी पुल आहे जिते असां मौजूदु आहियूं। इन पुल जो अधु हिसो किरियो पियो आहे, इहो हथ सां लाथो आहे इंतिज़ामिया, जेको अञा ताईं उन्हनि न चाढ़ियो आहे। ऐं हिते जे माण्हुनि खे, इलाइक़े जे तर जे माण्हुनि खे अचण वञण में सख़्तु ॾुखियाईअ खे मुंहुं ॾियणो पियो पवे। हे असीं तव्हांखे आगाह कंदा हलूं त असां हिते मौजूदु आहियूं नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान ते। जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया, हे नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान आहे। असां पुल ते वेठा आहियूं ऐं पुल जो अधु हिसो लथो पियो आहे ऐं अधु हिसो हिकु रोड ते चढ़ियल आहे। हिते ट्रैफिक इंतिहाई जाम आहे, तमामु घणी ट्रैफिक आहे। हिते रोड क्रॉस करण में हिते जे माण्हुनि खे इंतिहाई सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। असां तव्हांखे हिते जी हालत ऐं हिते जी रिपोर्ट पिया ॾियूं त ही नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान आहे। ही रोड जी हालत आहे। ही असांजी इंतिज़ामिया जीअं अधु पुल जो लाहे छॾियो आहे ऐं अधु पुल मथे टंगी पई आहे, ऐं जेका लथी पई आहे सा बि नाकारा थी वई आहे, ऐं जेका टंगी पई आहे उन जो को फ़ाइदो कोन्हे, ऐं जेका टंगियल आहे उन खे बि चोर अची लॻा आहिनि ऐं उन जूं काफ़ी प्लेटूं कढी खणी विया आहिनि। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया, असां मोटरवे पाकिस्तान ते मौजूदु आहियूं। त ही जेका पुल आहे, ही हिते जे माण्हुनि खे अचण वञण में इंतिहाई सख़्तु ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो पियो पवे। ऐं असां निगरान हुकूमत खां ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ चीफ जस्टिस खे रिक्वेस्ट था कयूं ऐं नज़र में ॻाल्हि था ॾियारायूं त हिते हिन पुल खे फ़ौरन बहाल करे ऐं हिते जे अवाम खे फ़ाइदो ॾिनो वञे। ही अरबे रुपयनि जो हुकूमत जो नुक़सानु आहे जंहिंमां को फ़ाइदो न थियो आहे। ही तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ हिकु प्लेट, हीअ प्लेट विच मां निकिती पई आहे। हीअ प्लेट हिकिड़ी निकिती पई आहे, ही चोर लाहे कॾहिं खणी विया यार। उहा हीअ प्लेट आहे जेका हितां चोर लाहे खणी हलिया आहिनि। बिल्कुलु तव्हांखे असां ॾेखारियूं पिया, हीअ प्लेट चोर लाहे खणी आहिनि, जा मण खां बि वधीक वज़न हिन में आहे। ही ॿी प्लेट आहे जेका हीअ निकिती पई आहे, तव्हांखे असां ॾेखारियूं पिया, ज़ूम कयूं। हीअ कॾहिं खां निकिती पई आहे, हिकिड़ो पासो निकितो पियो आहे। हीअ बि केॾी महिल बि चोर लाहे खणी हलिया वेंदा। अचो तव्हांखे असां लाइव ॾेखारियूं। हिकिड़ी हीअ प्लेट आहे जंहिंजो नट वट निकिता पिया आहिनि। हीअ वॾी कारीगीरीअ सां नट कढिया विया आहिनि। इहे वरी फुर्सत में चोर पंहिंजे हिसाब सां हीअ प्लेट बि कढी खणी हलिया वेंदा। हीअ प्लेट आहे जंहिंजा ही नट निकिता पिया आहिनि। हीअ प्लेट लड़के पई, हीअ प्लेट हिकिड़ी कढी चोर खणी आहे। हीअ प्लेट निकिती पई आहे। हिन मां हथरादू हिकमत करे टेक्निकल सां कुझु प्लेटूं चोर कढी आहिनि, कुझु मां नट कढी विया आहिनि, जेका असां तव्हांखे नज़र में ॾियारियूं पिया। हीअ ॿी प्लेट आहे, हीअ ॿी प्लेट आहे जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ बि निकिती पई आहे ऐं हीअ हेठां ॿी प्लेट आहे, उनजा बि नट निकिता पिया आहिनि। तक़रीबन 5-6 प्लेटुनि जा 8 जा नट निकिता पिया आहिनि। तक़रीबन 5 की 8 प्लेटूं लही वियूं आहिनि। अचो वरी तव्हांखे ॾेखारियां। हीअ विच मां हिकिड़ी ॿी प्लेट निकिती पई आहे। हीअ हिकिड़ी प्लेट पुल मां निकितल आहे।
वरी तव्हांखे आगाह थो कयां त हीअ ॿी प्लेट निकिती, 2 प्लेटूं था गॾु निकितियूं अथनि, यकियूं था 2 3 प्लेटूं था निकितल आहिनि। हिकिड़ी प्लेट में घटि में घटि 1.5 मण वज़न जो आहे। हीअ नट बुल्ट आहिनि जिन मां चोर प्लेट कढी आहिनि, प्लेटूं कढी आहिनि, इन्हनि जा नट बुल्ट आहिनि। इहा असां तव्हांखे ॾेखारी पिया खेबर में चोरनि जी कार्रवाई, ऐं पुल खे अची लॻा आहिनि, काफ़ी प्लेटूं कढी खणी विया आहिनि, काफ़ी प्लेटुनि जा नट कढी आहिनि। हीअ रोड जो हेठियों हिसो आहे, हीअ पुल हुई जेका असां तव्हांखे ॾेखारीसीं। हीअ अधु पुल जो लथो पियो आहे। जेका पुल लथी पई आहे असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ पुल आहे जेका लथी पई आहे, इंतिज़ामिया जो को बि हिन तरफ़ ध्यानु कोन्हे को। हीअ अधु हिसो पुल जो पट ते किरियो पियो आहे, अरबे रुपयनि जो हुकूमत जो नुक़सानु थियो आहे। असां हाणे हेठि आहियूं पुल खां, बाए रोड आहियूं, तव्हांखे ॾेखारियूं पिया। अचो त वरी जेको टुटल हिसो आहे उहो तव्हांखे ॾेखारियूं। दोस्तो हीअ पुल जो हिकिड़ो ॿियो हिसो आहे जेको तव्हांखे ॿुधायो जेको पासो लथल हो, ऐं हिन पासे मां जेको सो हितां हिकिड़ी ॿी बि प्लेट निकिती पई आहे। चोर वॾी कारीगीरीअ सां हितां हीअ बि प्लेट खणी विया आहिनि, ऐं इंतिज़ामिया ख़ामोश निंड में सुती पई आहे। बाक़ी हिसो टुटल पुल जो आहे, मथी रोड ते था बीठा आहियूं। हिन पुल जो अधु आहे कोन। ही रोड ख़ाली आहे, हिन पासे जी पुल लथल आहे, हितां खां लथल आहे। ही ॿियो पासो ख़ाली आहे, ऐं अधु मां हिन रोड जी पुल लथल आहे जेका फट ते किरी पई आहे, जंहिं ते हुकूमत को ध्यानु कोन पई ॾिए। अरबे रुपयनि जो हुकूमत पाकिस्तान जो नुक़सानु थियो आहे। असां तव्हांखे ॿई पासा ॾेखारिया त हिकु पासे पुल आहे, हिन रोड ते पुल न आहे, लथियलु आहे। हिन पासे जे हिसे जी पुल पट ते उछली पई आहे, हथ सां लाथी वई आहे, ऐं हितां जे माण्हुनि खे अचण वञण में इंतिहाई ॾुखियाई ऐं तकलीफ़ थिए थी। रोड क्रॉस करण में बि ॾुखियाई थिए थी। हे नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, जेॾां पेर तेॾां ख़ैर। वरी इनशाला वरी कंहिं नई वीडियो सां तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा, साथ सलामत। सिंध ज़िंदाबाद, सिंधु नगर ज़िंदाबाद, सिंधी अवाम ज़िंदाबाद।